नाज़रीन, बहितरीन असरायती सफ़ारतकारी सबब पाकिस्तान आलमी अमन जो ज़ामिन बणिजी रहियो आहे। पाकिस्तान जी दुनिया में अमन ऐं सलामती लाइ कामयाब सियासी ऐं मिलिट्री डिप्लोमेसी खे साराहियो वियो आहे। अमन मुआहिदे जे फ्रेमवर्क लाइ 15 नुकाती एक्शन लिस्ट पाकिस्तान जे ज़रिए ईरान ताईं पहुचाई वई। अमेरिका जो विच ओभर लाइ नुमाइंदो स्टीव विटकोफ पारां इहो चयो वियो आहे, पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में हिक सालिस जो किरदारु अदा करे रहियो आहे। स्टीव विटकोफ पारां इहो चयो वियो आहे, पाकिस्तान पंहिंजे बदिराणे पॉलिसियुनि ऐं बहितरीन हिकमत अमली सबबि समूरे दुनिया खे मुतासिर कंदड़ जंग खे रोके रहियो आहे। आलमी माहिरनि पारां इहो चयो वियो आहे। नाज़रीन, ख़बर खां आगाह कंदा हलूं, बहितरीन ऐं असरायती सिफ़ारतकारी सबबि पाकिस्तान आलमी अमन जो ज़ामिन बणिजी रहियो आहे। पाकिस्तान जी दुनिया में अमन ऐं सलामती लाइ कामयाब सियासी ऐं मिलिट्री डिप्लोमेसी खे साराहियो पियो वञे। अमन मुआहिदे जे फ्रेमवर्क लाइ 15 नकाती एक्शन लिस्ट पाकिस्तान जे ज़रिए ईरान ताईं पहुचाई वई। अमेरिका जो विचो भर लाइ नुमाइंदो स्टीव विटकोफ पारां इहो चयो वियो आहे, पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में हिक सालिस जो किरदारु अदा करे रहियो आहे। बहितरीन ऐं असरायती सफ़ारतकारी सबबि पाकिस्तान आलमी अमन जो ज़ामिन बणिजी रहियो आहे। पाकिस्तान जी दुनिया में अमन ऐं सलामती लाइ कामयाब सियासी ऐं मिलिट्री डिप्लोमेसी खे साराहियो पियो वञे। अमन मुआहिदे जे फ्रेमवर्क लाइ 15 नुकाती एक्शन लिस्ट पाकिस्तान जे ज़रिए ईरान ताईं पहुचाई वई आहे। स्टीव विटकोफ पारां इहो चयो वियो आहे, पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में हिकु सालिसी जो किरदारु अदा करे रहियो आहे। पाकिस्तान पंहिंजे बदबराणी पॉलिसियुनि ऐं बहितरीन हिकमत अमली सबबि समूरी दुनिया खे मुतासिर कंदड़ जंग खे रोके रहियो आहे। माहिरनि पारां इहो चयो वियो आहे।